बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे बाझारे नाले सां जेको निहायत बाझारो ऐं करीम आहे। अस्सलामु अलैकुम। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी व्लॉग। सभिनी सॼणनि खे मुंहिंजी नंढड़ी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो, सब्सक्राइब कयो। ऐं आउं तव्हांजे लाइ खणी अचां बहितरीन मां बहितरीन कहाणियूं। ॻाल्हि कंदुमि त दोदे सुमरे जॾहिं पंहिंजी भेण बाघुल जो संग अलाउद्दीन खिलजी खे ॾियण खां इनकार कयो त अलाउद्दीन खिलजी वॾो लश्कर वठी सिंध ते काह कई। ऐं जॾहिं अलाउद्दीन खिलजी जी अफ़वाज सिंध जे सरहदुनि ते पहुती त दोदे जी फ़ौज ऐं मुशीर लश्कर ॾिसी हैरान थी वई ऐं उन्हनि ॾिठो त असां इन लश्कर जो मुक़ाबिलो न करे सघंदासीं। दोदे मुशीर दोदे खे सलाह ॾिनी त दोदा सुणा, अगरि बाघुल जी जाइ ते कंहिं बानीअ जो संग पाण अलाउद्दीन खिलजी खे ॾेई ऐं जंग टारियूं त नुक़सान खां बि बची वेंदासीं ऐं जंग बि टरी वेंदी। जंहिं ते दोदे वराणेसि त जे गोली वेंदी गजरें, जे गोली वेंदी गजरें त बि सॾबी दोदे भेण। यानी जेकॾहिं का बानी बि गुजरन परणिजी वई त उहा बि दोदे जी भेण ई सॾबी। दोदे सिर जो सौदो नंग जे सौदे खां वधीक सस्तो बायो ऐं जंग शुरू करे ॾिनी। आख़िर दोदो विढ़ंदे विढ़ंदे तमामु वरी विढ़ंदे विढ़ंदे आख़िर दोदो शहीद थी वियो। दोदे सुमरे खे बहितरीन भेटारींदे शेख अयाज़ वराणे थो, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो, दोदा तुंहिंजो साथ वेंदो, माण्हुनि जो वेसाह न वेंदो। छा अल्फाज़नि छा भेटाए। पर दोस्तो अॼु असां भाउरनि जा दुश्मन आहियूं। रिश्तनि जो क़दुरु करणु विसरी वियो आहे। न अबे जो हया आहे, न अम्मा जो हया आहे। भाउर भेनरनि जी का हैसियत ई कान्हे का। ॿिया त रिश्ता परे जी ॻाल्हि आहे, कहिड़ी ॻाल्हि कजे। किथे आहे उहा क़ौम जेका रिश्तनि जो क़दुरु कंदी हुई। असां पंहिंजनि लाइ ग़ैरत जाॻाए नथा सघूं त ॿियनि लाइ छा सोचींदासीं। सो ख़ुदारा पंहिंजे रिश्तनि जो क़दुरु करियो। पंहिंजनि सां पंहिंजाइब जो रवैयो रखो। मददगार बणिजो। जे अमीर आहियो त ग़रीब जी मदद कयो। जे उन जी मदद नथा कयो त घटि में घटि कंहिंखे ॾुखायो न, उथो कदम वधायो। सिंध हज़ारे साल पोइते रहिजी वई आहे। ख़ुदारा उथो सिंध बचायो। आख़िर केसि ताईं सुतल हूंदी ही क़ौम। जागी पओ, जागी पओ, ख़ुदारा जागी पओ।